ख़बरनि जो सिलसिलो जारी आहे। तव्हांखे खिपरे मां ख़बर ॾींदो त खिपरो वाह ते मुक़ररु थियल दारोगन दोस्त मोहम्मद हिंगोरजो गुलाम मुस्तफ़ा हिंगोरजो खे इंजीनियर गुलाम मुजतबा खिपरो जे दौरे दौरान पाइप लॻण तोड़े डायरेक्ट वाटरनि जा माडोल टुटल हुजण ते कुझु ॾींहं अॻु मुअतल कयो हो, जंहिं ते दोस्त मोहम्मद हिंगोरजो एसडीओ आबपाशी खिपरो शाहिद मेमन ख़िलाफ़ मीडिया में दायो बि हो, लेकिन गुज़िरियल ॾींहुं मुअतल थियल दारोगन दोस्त मोहम्मद ऐं गुलाम मुस्तफ़ा हिंगोरजो खे हिन शर्त ते बहाल कयो वियो हो त ही पाणी चोरी जो केस दाख़िल कराईंदो, जंहिं बाद मुअतल थियल दारोगन बहाल थियण शर्ती खिपरो थाणे ते आबादगारन अरबाब दर्स मुबारक दर्स अहमद दर्स नूरल दर्स ऐं प्रताप ते पाणी चोरी जो केस दाख़िल कराए सभु गुनाह माफ़ कराए वरिता आहिनि। इंजीनियर नारा किनाल गुलाम मुजतबा खां मौक़फ़ वठण लाइ फोन ते राब्तो कयो वियो, पर हिन फोन अटेंड न कयो ऐं दारोगन बि फोन खणण जी ज़हमत कोन कई। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।